अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं अमा सगर नाजिया मीर। नाज़रीन ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरान ऐं इसराइल विच में क़तर ऐं अमेरिका जी टाकड़ीअ ज़रिए थियल सीज़ फायर मुआहिदे खां पोइ वारी सूरत हाल ते कुछ अहम डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं। नाज़रीन, अमेरिकी सदर ट्रंप जो इहो चवणु आहे त जेका जंगबंदी आहे ॿिन्ही मुल्कनि विच में उनमें थोरी घणी भञकड़ी थी, बहरहाल ही सभिनी जी कामयाबी आहे ऐं हिन वक़्तु उन जंगबंदीअ ते अमल जारी आहे। गॾो इहो चवणु आहे त जेकॾहिं ईरान ॿीहर यूरेनियम पैदावार जी कोशिशि कई त असीं वरी उन ते हमलो कंदासीं। उन सां गॾोगॾु नाज़रीन इहा ॻाल्हि बि कई पई वञे त संदन इहो चवणु हो त ईरान हाणे एटमी हथियार न रखी सघंदो। मुंहिंजे चवण ते इज़राइली जहाज़ वापसि थिया हुआ ऐं असीं ईरान खे यूरेनियम पैदा करण जी कंहिं बि सूरत में इजाज़त नथा ॾेई सघूं। उन हवाले सां नाज़रीन जेका ॻाल्हि ॿोल साम्हूं अचे पई, हिकु पासे अमेरिकी सदर जी अहिड़ी दावा आहे त जेका ईरान जी अहिड़ी सलाहियत हुई, इन एटमी सलाहियत खे असीं कापारी धक रसायो आहे, जेके ताज़ा हमला कया विया आहिनि ऐं ईरान खे न त असीं इजाज़त ॾेई सघूं था, न ई ईरान में अहिड़ी सघ बची आहे जो हू जेके हमला थिया आहिनि ताज़ा उन खां पोइ ॾहाकनि ताईं हू पोइते हलियो वियो आहे पंहिंजे एटमी प्रोग्राम खे वठी करे। ॿिए पासे नाज़रीन जेका ही समूरी दावाऊं आहिनि उनखे ख़ुदि अमेरिकी मीडिया रद्द कंदे नज़र अचे पई। अमेरिकी मीडिया जो इहो चवणु आहे त जेको नुक़सानु थियो आहे असीं उनखे नाकाम हमिलो चई सघूं था, छाकाणि त ईरान जो जेको एटमी प्रोग्राम हो उनखे कंहिं क़िस्म जो को नुक़सानु न पहुचो आहे। हा, इहो आहे त जेको हमला जेके कया विया आहिनि उनखां पोइ कुझु महीननि ताईं ईरान जो जेको ही मामरा आहिनि उहे ज़रूरु पोइते विया हूंदा, पर जेका दावा अमेरिका जी आहे उन दावा खे अमेरिकी मीडिया रद्द करे पई, अमेरिकी सदर जी दावा खे। ॿिए पासे अमेरिकी सदर सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो आहे अमेरिकी मीडिया जी अहिड़ी रिपोर्ट्स ते। उनखां सवाइ नाज़रीन अॼु अमेरिकी सदर जे मुआवज़े जी कोशिशि बि थी ईरान मथां थियल हमले जे हवाले सां, जेका पिणु नाकाम थी आहे। अमेरिकी सदर मीडिया सां ॻाल्हाईंदे अॼु हिकु ॿी अहम स्टेटमेंट ॾिनी आहे, जो चवणु आहे त हीअ जंगबंदी जारी आहे ऐं जेको ग़ज़ा वारो मामिलो आहे उन ते बि तमामु जल्द हिकु वॾी अॻभराई थियण वारी आहे। समूरी सूरत हाल उन हवाले सां नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं ऐं गॾोगॾु इन पॉइंट ते बि गुफ़्तगू कंदासीं। तव्हांखे यादि हूंदो त पाक भारत जंगबंदी थी आहे ऐं उनखां पोइ ॿिन्ही मुल्कनि पारां पंहिंजे पंहिंजे सफ़ारती वफ़दनि ज़रिए दुनिया खे कन्विंस करण जी कोशिशि कई वई, दुनिया ॾाढो पंहिंजो केस रखण जी कोशिशि कई वई ऐं उनखां पोइ असीं डेवलपमेंट्स बि मुख़्तलिफ़ ॾिसूं पिया। हाणे इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त जेको मथे महीने यानी ईंदड़ महीने चाइना शंघाई तंज़ीम जो जेको अहम इजलास थियणु वञे पियो उनजी साइड लाइन ते इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त ॿिन्ही मुल्कनि जे डिफेंस मिनिस्टर्स जी का मुलाक़ात थी सघे थी। ऐं हीउ पहिरियों भेरो हूंदो हिन जंगबंदीअ खां पोइ त हे एॾे वॾे लेवल ते का मुलाक़ात थी सघे थी, उनजा इम्कान पैदा थिया आहिनि। उनखे पिणु फोकस कंदासीं ऐं जॾहिं ग़ज़ा जी ॻाल्हि हले थी त पोइ कश्मीर वारो मामिलो जेको पिणु ताज़ो पाक भारत जंगबंदीअ खां पोइ जेकी सूरत हाल नज़र आई उन में उहो बि असांखे हाईलाइट थींदे नज़र आयो आहे त उहो हाणे किथे प्लेस कंदो इन समूरी सूरत हाल में। पाकिस्तान जी जेका पोज़ीशन हूंदी, जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा छा रहणु घुरिजे, पोज़ीशन छा रहणु घुरिजे, उन ते बि अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। ऐं ओवरऑल मिडल ईस्ट जी जेका सूरत हाल आहे उनखे पिणु अॼोके प्रोग्राम में असीं फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे जेके पैनल में सीनियर डिप्लोमेट आहिनि GR बलोच साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि, सीनियर तर्जुमा निगार आहिनि, पर ॾेही मामलनि जा माहिर आहिनि। प्रोफेसर मजीद चांडियो साहब उहे पिणु मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि। अॻूणा सेनेटर ज्ञानचंद साहब मूंसां गॾु पिणु अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। अवां सभिनी खे भलीकार और सभिनी जी महिरबानी और गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं GR साहब ॿियनि गेस्ट जी इजाज़त सां अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कंदसि। समूरी सूरत हाल अवां जो यादो आहे 12 ॾींहंनि जी ही समूरी सूरत हाल ऐं उन क्लैश खां पोइ असां ॾिठोसीं त हिकु सीज़ फायर मुआहिदो, पर बदस्तूर ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं। हिन मुआहिदे खे वठी करे बि खोड़ ख़दशनि जो इज़हार थिए पियो रशिया समेत मुख़्तलिफ़ फॉरम्स तां। ऐं उनखां सवाइ अमेरिकी सदर जो इहो चवणु आहे त जेकॾहिं ईरान ॿीहर यूरेनियम जी पैदावार ॾांहुं वियो त पोइ उन सूरत में उनजा ॻरा नतीजा हूंदा, असीं ॿीहर हमिलो करे सघूं था। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? मां नाजिया जंग हुई इज़राइल ऐं ईरान जी, उनजी नोयत ॿिया जेके क़ज़िया दुनिया में या ॿिया जेके जंगूं थियूं आहिनि मिडल ईस्ट में उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। इन करे जो हिकिड़ी सर्द जंग त इनकलाब जे फ़ौरन बाद ई इज़राइल जे दरमियान ऐं इनकलाबी ईरान जे दरमियान शुरू थी वई ऐं ईरान जे इनकलाब जो वॾो नारो ई इहो हुयो त हू इज़राइल जे वजूद खे तस्लीम न कंदा ऐं ऑब्वियसली डेथ टू अमेरिका, डेथ टू इज़राइल जा नारा हुआ जेके बेसिक आइडियोलॉजिकल
प्लैंक हुआ उन्हनि जी फॉरेन पॉलिसी जेका डायमेंशन हुई इनकलाब जी। ऐं छाकाणि जो जियोग्राफी ॿिन्ही जी पाण में कोन थी मिले, को हदूद कोन था मिलनि, लिहाज़ा इन्हनि जी जंग पोइ या त मीडिया ते एयरवेज ते हुई या पोइ थ्रू प्रॉक्सीस बाद में जेका ईरान प्रॉक्सीस वारी जेका पॉलिसी कई उन्हनि जे थ्रू पे हली। पर हिन जंग में छा थियो त ईरान ऐं इज़राइल प्रॉपर हिक ॿिए सां डायरेक्टली हमला कया एक ॿिए जे ज़मीन ते। सो हिक लिहाज़ सां त ही जंग इन करे बि मुख़्तलिफ़ आहे त अरबनि वारी जंग खे छॾे जेके 73-67 वारनि खे, जंहिंमें अरब बि अॻियां विया, इज़राइल बि अॻियां आयो, पर मोस्टली अरबनि जी ज़मीन उन सरज़मीन हुई, उन ते ई जंग थी। इज़राइल जे सरज़मीन जेको उन वक़्तु इज़राइल हो उन ते न पहुची सघा अरब। लेकिन हिन दफ़ा ईरान इन ई जंग खे चजाए के हवाई तरीक़े सां बि, लेकिन इज़राइल जी सरज़मीन ते जंग खे वठी वियो आहे, उन जे सिविलियन खे इफेक्ट थियो आहे, उन्हनि जा हवाई अॾा बंदि थिया आहिनि, स्कूल बंदि थिया आहिनि, बैंक्स बंदि थियूं आहिनि, ऑफिस बंदि थियूं आहिनि, ट्रैम्स बंदि थियूं आहिनि, बसिस बंदि थियूं आहिनि। पूरी जी पूरी पॉपुलेशन सां बेसमेंट में वेठी हुई पूरा 8 ॾींहं या 11 ॾींहं। सो हिक लिहाज़ सां अफ़रा ऐं ज़िंदगी मफलूज करे छॾी। सो इहो इज़राइली पॉपुलेशन जो पहिरियों एक्सपीरियंस हो। एंड आई इन माय व्यू this would have been the biggest pressure on Netanyahu to agree, वरना जेकॾहिं नेतन्याहू जे असां वॉर ऑब्जेक्टिव पे ॾिसूं त हींअर ताईं को बि उनजो वॉर ऑब्जेक्टिव उनखे न मिली सघियो। न त हमास ख़तम थी चुकी आहे, न हिज़बुल्लाह ख़तम, यस अंडरग्राउंड आहिनि, ज़ख़्मी आहिनि, उहा लीडरलेस आहिनि, छाकाणि जो लीडर सभु मारे छॾिया आहिनि। जेसिताईं ईरान जो तालुक़ु आहे, ईरान उहो ई बीठो आहे। उन पहिरियां चयो त मां जो न्यूक्लियर ख़तम थो कयां, वरी उन खां वधी वॾो दावा कई त असां हाणे रिजीम चेंज पाण ईंदासीं। I mean, he is a megalomaniac leader the way we have it on our eastern border. मोदी इहे हिकिड़ा ख़्वाब पाण बि ॾिसंदा आहिनि, या बेसिकली इन्हनि जो ख़्वाब कोन्हे को। ख़्वाब त ॾाढा सचा बि कॾहिं कॾहिं हूंदा आहिनि, सुठा हूंदा आहिनि त लीडर ख़्वाब ॾिसनि जेकॾहिं पॉज़िटिव ख़्वाब आहिनि, पर हिननि जो पूरो नैरेटिव ई ऐं पूरी स्टेट पॉलिसी ई कूड़ ते हूंदी आहे, धोखे ते हूंदी आहे। हू पंहिंजे ई माण्हुनि खे धोखो ॾेई रहिया हूंदा आहिनि जस्ट बिकॉज़ दे वांट टू रिमेन इन पावर। एक्ज़ैक्टली साॻी ॻाल्हि नेतन्याहू ते आहे त हुनजी 3 या 4 जेका टर्म आहे हुन में काफ़ी सारा मसइला आहिनि, ऐं हुन जे लाइ हिकिड़ो ई जेको हो सो जवाज़ हो रहण में पावर में, त हू जंग खे बंदि थियण न ॾे। इन करे हुन ईरान ते हमिलो कयो। दिस कुड हैव बीन अ वेरी वेरी लॉन्ग प्रोट्रैक्टेड and the most dangerous gamble जेका नेतन्याहू कई आहे, most dangerous gamble। ऐं उहा बि हिन 2025 में, जॾहिं त ईरान is almost at the verge of being a nuclear power, almost 60%, जो मतिलबु इहो आहे 90% बि थी सघे थो। ऐं प्लस हुन वटि ऑलरेडी डिलीवरी सिस्टम आहिनि। कंहिं बि न्यूक्लियर ताक़त जे लाइ 2 शयूं ज़रूरी आहे, डिलीवरी सिस्टम एंड द कोर न्यूक्लियर बॉम्ब। न्यूक्लियर बॉम्ब जो कोर उन्हनि वटि आहे। ऐं जेके हिन खां जंग खां पहिरियां बि हींअर बि जेके रिपोर्टूं आहिनि, जेके रिसर्चर्स थियूं, त चंद हफ़्तनि जी ॻाल्हि आहे जंहिंमें हू न्यूक्लियर बॉम्ब खे करे सघे थो गॾु कंबाइन, ऐं डिलीवरी सिस्टम त हुन वटि ICBM आहिनि। सो इन अ वे आई थिंक अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन जेका विच में आई, या हिकिड़ो जंग जो जेको ड्रामो कयो वियो, जेको मोस्ट लाइकली सभिनी पार्टीज़ खे गॾु मिलाए कयो, हुन में ईअं थींदो आहे जंगनि में त जेके हाईएस्ट सिक्योरिटी हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त हाणे भई जंग इज़ बिकमिंग सो कॉस्टली। छा आहे त ईरान जी सभ खां जेका मज़ेदार ॻाल्हि आहे, या जेका स्ट्रेटेजिक थिंकिंग आहे, इट मेड द कॉन्फ्लिक्ट वेरी कॉस्टली फॉर इज़राइल, इट मेड द कॉन्फ्लिक्ट वेरी कॉस्टली फॉर अमेरिका, एंड दिस इज वेयर बोथ ऑफ देम दे ब्लिंक्ड। वरना तव्हांजो ख़्याल आहे ही कराइनि हा जंगबंदी? नो वे, नो वे, जस्ट बिकॉज दे इंक्रीज द स्टेक्स। ऐं इहा ई हूंदी आहे, ठीकु आहे, हुन में ख़ामियूं तमामु घणियूं ईरान जी पंहिंजी प्लैनिंग में न प्रेपरेशन ऑफ द वॉर में। त हुननि जो एयर डिफेंस सिस्टम कोन हुयो, उन्हनि जो काउंटर इंटेलिजेंस सिस्टम कोन हुयो, हुन जे अंदरि जेके से एजेंट्स भरिया पिया हुआ उहे पंहिंजे लीडरशिप खे प्रोटेक्ट न करे सघिया। कंहिं हद ताईं पंहिंजे वाइटल जेके इंस्टॉलेशन जेके विज़िबल हुयूं उन्हनि खे बि ओतिरो डिफेंस न ॾेई सघिया जेतिरो ॾियणु घुरिजे। बट नॉन द लेस पंहिंजे क्रूड मेथड सां, पंहिंजे हिकिड़ी मसल पावर सां, दे वर एबल टू क्रिएट image of a costly war for Israel. That is the magic.
that you have to use for India also. The India, Alhamdulillah, Pakistan, you sabit kayo that if you attack us, the cost is too much, you cannot bear it. And this is where the war between unequal competitors comes. जिते जॾहिं ताक़त जो तवाज़ुन एतिरो त पोइ जेका नंढी या कंपेरेटिवली कमज़ोर पार्टी हू कॉन्फ्लिक्ट जी कॉस्ट एतिरी वधाए छॾे जो हुनखे हिमत न थिए वॾी धुर खे त हू तव्हां ते हमलो करे. एंड आई थिंक both the countries, Pakistan and Iran, have emerged as strategically sound, nationally solid, and commitment to protect their sovereignty, to protect their territory, to protect their sovereignty is unmatchable, unbeatable, and unconquerable. जी ठीक जी साहब अमां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जीअं मां चयो त पाकिस्तान असां ॾिठोसीं पाक भारत जंगबंदी ऐं उन खां पोइ ईरान वारो जेको मामिलो ॿिन्ही मुल्कनि मज़ामत कई ऐं ॿिन्ही मुल्कनि पंहिंजे दिफ़ा जो भरपूर हक़ ऐं सघ सॼी दुनिया खे ॾेखारी ऐं सॼी दुनिया हुनखे मञण ते मजबूर थी. प्रोफेसर मजीद चांडी साहब अवां वटि ईंदसि पर हाणे बि कुझु सवाल मौजूदु आहिनि जेका ॻाल्हि हाणे बि थिए थी त ज़ाहिर आहे हिन समूरी सूरत हाल खां पोइ असां ॾिठोसीं त पाकिस्तान बि हिकिड़ो नओं असांखे पाकिस्तान नज़र आयो मज़बूत वधीक मज़बूत अॻ खां ऐं वधीक अॻ खां वधीक सगारो सॼी दुनिया जो ध्यानु छिकण में आलमी ताक़तुनि जो ध्यानु छिकण में पंहिंजे पाण ॾांहुं कामयाबु नज़र आयो. साॻी सूरत हाल असांखे ईरान में बि नज़र अचे पई पर हाणे ईंदड़ जेके चैलेंजिस आहिनि उहे बि तमामु घणा वॾा नज़र अचनि पिया ऐं इहा ॻाल्हि बि थींदे नज़र अचे पई त ख़ासि करे ईरान जे कॉन्टेक्स्ट में त जेकॾहिं ईरान ॿीहर इन पासे ॾांहुं वञे पियो पंहिंजी यूरेनियम पैदावार ॾांहुं त असीं ॿीहर हमिलो करे सघूं था ऐं मुख़्तलिफ़ हमलनि खां अॻु ई जवाज़ बि ॾिना पिया वञनि. तव्हां हाणे कीअं ॾिसो पिया सूरत हाल कहिड़ा ऑप्शन्स ईरान वटि मौजूदु आहिनि इन समूरी सूरत हाल में ऐं छा ॾिसो पिया ईंदड़ ॾींहंनि में? ॾिसो जेका सूरत हाल पोयनि 12 ॾींहंनि में हुई ऐं जेका जंग लॻी उन्हीअ जो हाणे वरी वर्जाव मूंखे जेको आहे सो नियर फ्यूचर में नज़र नथो अचे त वरी बि ईअं ई हिकिड़ी जेका आहे सा जंग लॻे ईअं इसराइल हमलो करे अचे ऐं इहा ई जेका आहे सा सूरत हाल जेका दुनिया अॻियां पेश आई उहा अचे ऐं दुनिया इन ते वञी बीहे त ऑन द वर्ज ऑफ जेको आहे सो थर्ड वर्ल्ड वॉर. पर हींअर जेको वॾे में वॾो थ्रेट आहे ऐं वॾो ख़तरो आहे जेकॾहिं यूरेनियम जो ऐं इन्हीअ जो थिए थो त वॾो ख़तरो हिकिड़ो आहे उहो रिजीम चेंज जो एग्ज़िस्ट करे थो ईरान में. छाकाणि त ईरान में अंदरि जेका पोज़ीशन आहे उहा बि हिकिड़ी वाज़े पई थिए ऐं उहा अॻु में बि आहे त ईरान में अंदरि पब्लिक जेको अनरेस्ट आहे थोरी घणी इहो ज़रूरु चइबो त जेॾीमहिल बि का जंग लॻंदी आहे ॿाहिरियों हमलियावर ईंदो आहे त तक़रीबन सभु मुल्क जा जेके बि पैट्रियट्स आहिनि जेके बि मोहबतन कुवतूं आहिनि उहे गॾिजी वेंदियूं आहिनि ऐं उहे सभु गॾिजी जेको आहे सो दुश्मन सां मुक़ाबिलो थींदो आहे. पर हींअर जंगबंदी खां पोइ जेका थी आहे हीअ गरबल जंगबंदी उन खां पोइ अहिड़ी सूरत हाल पैदा थी सघे थी त अंदरि जेके एंटी जेका आहिनि हींअर जेका हुकूमत आहे उन जा जेके फोर्सिस आहिनि उते मुसाद आहे CIA आहे उते ॿियूं मुख़्तलिफ़ जेको आहे सो वेस्ट जूं एजेंसीज़ आहिनि उहे पंहिंजो कमु कंदियूं ऐं उते जेके डिफरेंसिस आहिनि उन्हनि खे वधीक जेको आहे सो वाक़फ़ कबो ऐं उन्हनि खे जेको आहे सो वधीक यूटिलाइज़ कबो पंहिंजे जेको आहे सो सोर्सिस खे. ऐं हाणे इंटरनेशनल लेवल ते इहा सूरत हाल इसराइल वरी अवेल न करे सघंदो त हर दफ़े जेको आहे सो हमलो करे ऐं स्ट्राइक्स करे छो त ख़ुदि इसराइल पाण ॾिठो त हुनजो जेको नुक़सानु थियो आहे उते जिते कॾहिं बि को हमलो कोन थियो तल अबीब ते काफ़ी अरसे खां ऐं जीअं चयो वेंदो त TV ते वेही था ॾिसनि या हैफ़ा में या ॿिए हंधि छो त जेका बि वार लॻी आहे जेके बि जंगियूं थियूं आहिनि जेका बि क़त्ल गारत थी आहे जेके बि माण्हू मारिया विया आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑक्यूपाइड जेको आहे सो एरिया आहे फ़लस्तीन जी उन्हीअ में. त मां नथो ॾिसां त पोइ हाणे जेका आहे सा तकड़ी ईअं थिए इहे धमकियूं ज़रूरु हूंदियूं इहो चइबो ज़रूरु पर इन में प्रेसिडेंट जेको आहे सो ट्रम्प वाज़े तौर ते हाणे जेको चए थो त हू ईरान सां ट्रेड रिलेशन्स वधाइण थो चाहे. माना हुनजी जियो इकनॉमिक जेका आहे सा हिकिड़ी पोज़ीशन हुन वरिती आहे त उन्हीअ में ट्रेड रिलेशन्स वधनि ऐं हू तेल जे लाइ बि जेको आहे हुनजी कोशिशि आहे त तेल जूं क़ीमतूं अञा घटि थियनि ऐं उन्हीअ में बि त अमेरिका कंहिं हद ताईं जीअं रूस सां पंहिंजा तालुकात सुधारिया आहिनि तीअं वञी ईरान सां पंहिंजा जेको आहे सो तालुकात बहितर करे ऐं उन लाइ कोशिशूं कयूं.
जी ठीकु ऐं हुन सां गॾोगॾु जी आर साहिब जेका ॻाल्हि ॿोल हिते हले पई त हाणे ग़ज़ा जे मामले ते बि वॾी अॻभराई जल्द थी सघे थी। उन खां सवाइ हिकु ॿी डेवलपमेंट ॿुधण में अचे पई त इम्कान आहे त जेका ईंदड़ महीने में जेको इजलास थींदो एसओसी जो उन में इम्कान ज़ाहिर आहे त पाकिस्तान ऐं भारत जे दिफ़ाई वज़ीरनि विच में का मुलाक़ात बि थी सघे थी। हाणे जेके ॿिया मामला आहिनि ग़ज़ा वारो मामिलो थी वियो उनजो छा थींदे ॾिसो पिया हुआ जंहिं अॻभराई तरफ़ इशारो कयो पियो वञे उहा छा थी सघे थी? मुंहिंजी ख़्याल एनालिसिस करण में ॿ शयूं हीअ ॾाढी रुकावट आहिनि। ख़ासि तौर ते मां पंहिंजी ॻाल्हि कयां, हिकिड़ी जेका आहे पाकिस्तान जे अंदरि जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस हले पई ऐं जेका सोशल मीडिया ऐं ॿियो प्रेसिडेंट ट्रम्प जा बयान, त हू अॼु छा थो चवे ऐं सुभाणे उन जो जेको आहे सो रदमल छा हूंदो ऐं सुभाणे हू उहा ॿी कहिड़ी ॻाल्हि कंदो। जॾहिं उन हिकिड़ो 20 मिलियन माण्हुनि खे या 2 मिलियन माण्हुनि खे हितां खां पूरी तरह हिकिड़ो जेको आहे सो उन्हनि जे डिस्प्लेसमेंट जी ॻाल्हि पई कई ऐं हींअर वरी हू इहा कोशिशि थो करे त उन ते का बि हिकिड़ी प्रीडिक्शन ऐं फोरकास्ट नथो करे सघे। पर इहो ज़रूरु आहे त अमेरिका ते ख़ुदि अमेरिका जो अंदरि जेको प्रेसिडेंट ते जेको ही थियो आहे हींअर ॾिसो त जॾहिं घटि हुनजी जेका वञे पई सदारत या उते जेका अपोज़िशन थी आहे त उन जो प्रेशर आहे, उन खां पोइ इंटरनेशनल प्रेशर आहे, उन खां पोइ ख़ुदि जंग में तव्हां ॾिसो त यूरोपीय यूनियन बि न पियो चाहियो त को इसराइल ऐं ईरान जी जंग जेका आहे सा वधे ऐं ख़ुदि जेके ईरान जा एलाइज़ आहिनि या ईरान जा दोस्त आहिनि चाइना ऐं रशिया, उन्हनि जी बि कोशिशि हुई त सीज़ फायर थिए। त इन लिहाज़ सां ग़ज़ा जो ई आहे मसइलो ऐं उते जेकॾहिं हिकिड़ी प्राक्सीज़ जेके आहिनि जेकॾहिं नथी थिए हल त वरी प्राक्सीज़ जेके आहिनि से एक्टिव थींदियूं ऐं उहे प्राक्सीज़ यमन में बि एक्टिव थींदियूं, उहे हिज़बुल्लाह जे रूप में बि हूंदियूं, उहा हमास जे रूप में बि हूंदियूं। तंहिंजे करे अमेरिका जी वधि में वधि इहा कोशिशि हूंदी त हू इन ग़ज़ा जे मसइले खे बि हल कराए। पर अनफॉर्चुनेट इहो आहे त ॿिन्ही मुल्कनि में जेको हिकिड़ो हुकूमत में एक्सट्रीमिस्ट जेको धड़ो आहे उन जी का बि शइ जेका आहे सा उहो मञण लाइ तयारु न हूंदा आहिनि। हाणे हिन में हिकिड़ी सूरत हाल इहा बि हुई जेको इसराइल चवे थो त ईरान जे एटम बम खां थ्रेट आहे। भई उहो एटम बम जो थ्रेट तव्हां ख़ुदि जेका लिक्विड पार्टी आहे इसराइल जी उहा राइटिस्ट पार्टी आहे, उहा एक्सट्रीमिस्ट पार्टी आहे, उहा नथी चाहे त हिकिड़ी फ़लस्तीनी रियासत जो वजूद अचे। हू उन में मुकमिल तौर ते हुननि जी कोशिशि आहे त फ़लस्तीनी रियासत जेको 1948 जे जेको आहे सिक्योरिटी काउंसिल जो रेज़ोल्यूशन आहे ऐं उहो रेज़ोल्यूशन उन वक़्त में अमेरिका ऐं रशिया जेको आहे सो पास कयो हो बिल्कुलु हिन जे वजूद में अचनि इसराइल खां पोइ त जीअं हिकिड़ी यहूदी स्टेट ठहे थी तीअं हिकिड़ी फ़लस्तीनी स्टेट ठाही वञे, जंहिंखे जेको आहे सो रिजेक्ट कयो हो उन वक़्त जे सुपर पावर बरतानिया ऐं उन वक़्त जे जेको आहे लीडिंग जेके 3 लीडर्स हुया सऊदी अरब जो ऐं छाजो मिस्र जो ऐं छाजो जॉर्डन जो ऐं इराक जो, इहे किंग्स हुया उन वक़्तु, उन्हनि उनखे रिजेक्ट कयो। त इन लिहाज़ सां हिकिड़ो चऊं त ख़ुदि हिकिड़ो इसराइल पाण थ्रेट आहे रीजन में ऐं उहो जेका लिक्विड पार्टी आहे उहा अमेरिका खे ॿुधण लाइ तयारु कोन्हे। त अमेरिका उनजी कहिड़ी गारंटी इंटरनेशनल गारंटी जॾहिं नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी इसराइल साइन न कई आहे त उन जे करे उनजी जवाबदारी हुन ते का बि कान्हे। कंहिं बि वक़्तु जेको आहे सो बम जो इस्तेमालु करे सघे थो। पर अनफॉर्चुनेट इहो आहे त ईरान अकेलो बीठो आहे ऐं हुते जेको आहे सो हुनजे बैक में पूरो यूरोप आहे, अमेरिका आहे ऐं उन जे करे हुन खां का बि पुछा नथी कई वञे। न त हिकिड़ो वॾो इंटरनेशनल लॉ छा, पर हिकिड़ी जेका आहे सा इंसानियत खे थ्रेट हुई जेॾी महिल ख़ुदि अमेरिका जहिड़ो सुपर पावर जेको वञी ऐं पंहिंजा वॾे में वॾा बम जेका आहे सो वसाए छा ते न्यूक्लियर साइट्स ते। ठीकु प्रोफेसर साहब इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा जी आर साहब अवां छा हिन में एड करणु चाहींदो त हाणे ग़ज़ा वारो मसइलो बि जीअं ॻाल्हि खे थी थिए ॿ रियासती हल जो बि बार बार ज़िक्र थिए पियो त छा सिचुएशन उन पासे न वञे पई हिन सीज़ फायर खां पोइ? ॾिसो हींअर जेको फ़लस्तीनी आहिनि बज़ात ख़ुदि हू पंहिंजे हिस्ट्री जे तारीख़ जे सफ़ा कमज़ोर लम्हे में आहिनि। त कमज़ोर लम्हे में जेके ताक़तवर क़ुवतूं छो हुनखे कंसेशन ॾियूं? सो मुंहिंजे ख़्याल आहे टू स्टेट सोल्यूशन काफ़ी परे हलियो आहे अॼु जे मौजूदा हालात में। उनजे बावजूदि इहे चवण खां बाद इहो मां ज़रूरु ऐड कंदुसि त जेको अल्टीमेट सोल्यूशन आहे नो डाउट अबाउट थ्योरेटिकली 2 स्टेट सोल्यूशन आहे,
लेकिन जेके ॻाल्हियूं ॿुधिजनि थियूं थिंक टैंक्स जूं, इज़राइल जी पंहिंजी जेका पब्लिक ओपिनियन आहे, या इवन दोज़ हू इन डिसीजन मेकिंग, हू चवनि था ॿियनि केतिरनि लफ़्ज़नि में त प्रैक्टिकली इट इज़ नॉट पॉसिबल। इन करे जो हू सम्झनि था त जॾहिं स्टेट पैलेस्टाइन जी अची वई, लेजिटिमेट हुन वटि लेजिटिमेसी हूंदी टू हैव एंड कंट्रोल देयर ओन सिक्योरिटी, पोइ इज़राइल जी सिक्योरिटी जी गारंटी केरु ॾींदो, केरु रोकींदो वरी बि हमास खे दुबारा हिकिड़ी लेजिटिमेट फौज बणिजी इज़राइल जे साम्हूं बीठी हुजे, या फतह जो वरी जनम थिए, अल फतह जेका हुई, या जेके अल हबश जी जेका हुयो जॉर्ज हबश जेको पैलेस्टीन लीडर जो पंहिंजो जेको जथो हुयो, उहो वरी दुबारा अची वञे। सो मुंहिंजे ख़्याल में त जेका डीप स्टेट आहे हींअर वेस्ट जी, जेका बेसिकली इज़राइल जे वजूद खे ठाहिण में बि जेको सो they were responsible, and they continue to be supporting the sustenance of this legitimate, unfortunately, and a state which is now become a apartheid state, जिते इज़राइली या यहूदियन खां सिवा बाक़ी जेके बि सिटीज़न आहिनि, they do not have any rights. सो इनखे हू जेको प्रिटेंड कनि था त हिकिड़ी जमहूरियत आहे, सो इन करे इट इज़ कॉन्ट्राडिक्टरी, इट्स नॉट पॉसिबल त हू एक्सेप्ट कंदी कंहिं अहिड़ी जमहूरी खे या सेनी जमहूरी ॿिए कंहिं एंटिटी खे। सो मतिलबु मां कम अज़ कम ऑप्टिमिस्टिक न आहियां त का उम्मीद नियर फ्यूचर में पैलेस्टीनियन स्टेट जी रखी सघे थी, लेकिन एतिरो ज़रूरु आहे त हिकिड़ो नॉर्मलसी जे लाइ देयर इज़ ए यर्निंग, हिकिड़ी अवामी लेवल ते इज़राइल जे अंदरि बि हिकु त इहा ॻाल्हि एक्सपोज थी वई त इज़राइल जे माण्हुनि में पब्लिक में इंड्योरेंस ऑफ वॉर कोन्हे को। असां ॾिठो आहे 2 साल थिया आहिनि जेके असांजा फ़लस्तीनी ग़ज़ा में आहिनि, अञा बि पंहिंजी सरेंडर करण लाइ तयारु न आहिनि, ऐं कई दफ़ा चई चुका आहिनि उनखे त तव्हां कैदी वापसि कयो, surrender kayo, we will give you amnesty. In fact, the word of amnesty has been used by the American president. So I think jitri endurance unan mein aaye jo 70 salan ka jang budan pya panji azadi hai panji wujud ji, wa gal Israel mein kane ko. They are dependent and they are used to be dependent on the external powers. Ai unan kada panji indigenous national ko power kayo hi kone. So I think there's a mismatch between what Israel stands for and what Palestinians stand for. So ye states कीअं coexist कंदियूं, या even if say theoretically speaking जो थोरो academic भी discussion था कयूं त हू इज़राइल जेको आहे सो चए थो ठीकु आहे Palestinians should become as equal citizens, त हू पाण minority में थींदा Jewish people. So what will happen to the Jewish, purely Jewish state जेका basically नस्ल परस्ती खे जेको सो जंहिंजो वजूद आहे, जंहिंजो ठहण बि ऐं उनजो perpetuate. So I think this dilemma Israelis themselves have to reconcile with the history. They can't go back to a mythical history. या समारिया लिखियो पियो आहे तंहिं करे ऐं असां ई उनजा राइटफुल जेके से इनहेरिटेंस असां वारिस आहियूं उन जा, इहा बि हिकिड़ी हिस्टोरिकली बि ग़लति ॻाल्हि, एपिस्टेमोलॉजिकली बि ग़लति ॻाल्हि आहे, ऐं अॼुकल्ह जे ज़माने में जियो स्ट्रेटेजिक एंड जियो इकोनॉमिक रियलिटीज़ हुन में भई ग़लति ॻाल्हि आहे। केसि ताईं on the force of arm जेको आहे सो ही रही सघे थी as a viable state, Israel will start to lose its viability. In fact, जेकॾहिं को नतीजो निकितो आहे हिन जंग जो, उहो इहो बि आहे त the very viability of state of Israel has been questioned. In fact, हिन खां वॾी डिफीट ॿी का थी को, ऐं जॾहिं तारीख़ जा विया मां सम्झां थो त इज़राइल जी ही सभ खां वॾी डिफीट हूंदी ऐं उनजो रिस्पॉन्सिबल नेतन्याहू। ठीक, ऐं गॾोगॾु जियार साहब जेका ॿी हिकिड़ी डेवलपमेंट साम्हूं अचे पई त ईंदड़ महीने मुलाक़ात थी सघे थी पाकिस्तान ऐं भारत जे दिफ़ाई वज़ीरनि विच में, इनखे इन डेवलपमेंट खे कीअं पिया ॾिसो, ऐं असां ओवरऑल जॾहिं सिचुएशन ते ॻाल्हायूं पिया ऐं ॻाल्हि थिए पई त हाणे जेके काफ़ी वक़्त जा जेके रुकियल मामला हुआ, जेके वॾा वॾा कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, उहे हाणे हल तरफ़ वञी सघनि था ऐं उन पासे ॾांहुं हाणे दुनिया जो ध्यानु अची सघे थो। त उन में हिकिड़ो कश्मीर वारो मामिलो बि आहे, उनखे हाणे किथे ॾिसो पिया न समूरी सूरतहाल में ईंदड़ ॾींहंनि में ॾिसो पिया त का कश्मीर ते वरी का ॻाल्हि थींदी, को ही मामिलो बि टेकअप थींदो? ॾिसो नाज़िया, जीअं हुतां हिन ईरान ऐं इज़राइल जी जंग हिकिड़ियूं नयूं हालतूं, हिकिड़ियूं नयूं रियलिटीज़ डिस्कवर थियूं आहिनि, अनफोल्ड थियूं आहिनि, साॻी तरह सां कुझु रियलिटीज़
पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में बि जेके आहिनि से अनकवर थियूं ऐं के जेके मिथ्स हुयूं से ख़तम थियूं। इंडिया जे भी जेको नैरेटिव हो त पाकिस्तान इज़ ऑलमोस्ट आइसोलेटेड, ऑलमोस्ट ए ब्रोकन स्टेट, ए बैंकरप्ट स्टेट। उनजा जेके माण्हू आहिनि, पॉपुलेशन आहे, सा उन्हनि खां फ़ासिले ते आहे, जमहूरियत आहे या जमहूरियत न आहे, उन्हनि जी पंहिंजी जमहूरियत जो पंहिंजो हिकिड़ो हालत आहे। सो आई थिंक दैट मिथ हैज़ गॉन। पाकिस्तान इज़ ए रिज़िलियंट स्टेट, पाकिस्तान इज़ ए स्टेबल स्टेट। स्टेबिलिटी जो सभ खां हूंदो आहे नाज़िया, उहो आहे क्राइसिस, आइदर इंटरनल क्राइसिस और एक्सटर्नल क्राइसिस। जेके टुटी वियूं असांजे साम्हूं रियासतूं, सीरिया, इराक, लीबिया या ॿियूं इन में अफ्रीका में, रीज़न छा हो? दे लैक द रिज़िलियंस, दे वर वीक स्टेट्स। उन्हनि जो कंसेंसस न हुयो ऑन द निज़ाम जेको उन्हनि जो ऑफ गवर्नेंस हुयो। सो ठीकु आहे, देयर विल बी अ डिसएग्रीमेंट विद इन पाकिस्तान, आई एम नॉट सेइंग, एंड विच इज़ हेल्दी, लेकिन इहा ॻाल्हि हिकिड़ी वाज़ह आहे त देयर इज़ अ कंसेंसस, देयर इज़ अ ईमान, पुख्ता ईमान इन द स्ट्रक्चर ऑफ स्टेट ऑफ पाकिस्तान। उहो केरु तोड़े कोन थो सघे। ऐं जॾहिं क़ौम या ईअं थी वञे पोइ उनखे तव्हांखे टॉप अप करणो पए थो विद ए क्रेडिबल मिलिटरी फोर्स, ए वेरी प्रोफेशनल डिप्लोमेटिक कोर, ऐं तव्हांजो हिकिड़ो मज़बूत जजाए के असांजा पंहिंजा मसला हूंदा गवर्नेंस जा, लेकिन हिकिड़ो निज़ाम आहे जेको जंग में बि हले पियो थो, जेको extreme economic crisis हुआ, extreme, people were saying that we are going to be bankrupt, we are going to be defaulting, लेकिन उनखां असांजी कश्ती बवरवां ॿाहिरि निकिती। आई एम नॉट आस्किंग एनी पॉलिटिकल स्टेटमेंट न आहे मुंहिंजी त कहिड़ी हुकूमत कयो कहिड़ी न कयो। आई एम टॉकिंग ऑफ द स्टेट। त स्टेट में जेके माण्हू आहिनि, पॉपुलेशन आहे, सिटीज़न्स आहिनि, दे आर द वाइटल रू आहे, उहे स्टेट जो रू आहिनि। बाक़ी हुनजा जेके आहिनि से ऑर्गन्स हूंदा आहिनि। त जेसि ताईं रूह ज़िंदा आहे, ऑर्गन में ज़िंदगी हूंदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में असां इहो साबित करे छॾियो आहे। सो हाणे इंडिया में होपफुली ऐं इहा जेका ख़बर तव्हां जंहिंजो रेफर कयो आहे, होपफुल के का न का डेवलपमेंट ज़रूरु थींदी। ज़ाहिर आहे उन्हनि खे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे, ऐं कश्मीरियुनि खे ख़बर आहे त सुभाणे ई कश्मीर जो मसइलो हल कोन थियणु लॻो आहे। लेकिन जेका हींअर जंग जी सूरत हाल आहे, बिकॉज़ वी आर इन अ स्टेट ऑफ वॉर। हुननि जूं जेके एयर हदूद आहिनि उहे बंदि नथा लाइ, असां बि उन्हनि जे लाइ बंदि करे छॾियूं आहिनि। उन्हनि पाण चयो आहे त असां हिन खे पॉज़ कयो आहे, ख़तमु न कयो आहे जंग बदी खे। तो टेक्निकली लामहाला असां बि पॉज़ ते आहियूं, असां बि स्टेट ऑफ वॉर में आहियूं। लेकिन उनजे बावजूदि स्टेट ऑफ वॉर में हुनजे बावजूदि असांजो मीडिया जी रिस्पॉन्सिबिलिटी कीअं रिस्पॉन्सिबल तरीक़े सां आर्टिकुलेट पिया कयूं पाण सभु, तमीज़ जे अख़लाक जे दायरे में, तारीख़ी एतबार सां, एनालिटिकली सोचूं पिया था। इहा ॻाल्हि तव्हांखे उते मीडिया में नज़र ईंदी। हुनजा जेके गवर्नमेंट स्पोक्समैन आहिनि, इवन द हाईएस्ट ऑफ द हाईएस्ट लीडर्स, दे आर यूज़िंग ए लैंग्वेज अनवर्दी ऑफ देयर स्टेटस अबाउट पाकिस्तान। इहो छा आहे? फ्रस्ट्रेशन आहे, डिफीट आहे एंड डिसअपॉइंटमेंट आहे ऑन देयर परफॉर्मेंस, एंड इनफैक्ट उन्हनि जे पंहिंजे कूड़े नैरेटिव जी मुकमिल शिकस्त आहे। सो आई थिंक एट लीस्ट ए psychological balance of power have been established. साॻी ॻाल्हि मां वरी ईरान लाइ बि चवंदुसि त even if there is an unequity between the technology of Israel and Iran, but there is a psychological balance of power, and this is what matters when it comes to competing states. जी राम जी, बिल्कुल जियार साहब, बिल्कुल दुरुस्त। Thank you. I will just say goodbye to you now after this. Okay? Thank you so much. जियार साहब, ऐं जेका ॻाल्हि मां कई त लॉजिकल बैलेंस ऑफ पावर तमामु घणो जेको मैटर करे थो उन समूरी सूरत हाल में। ऐं उनखां सवाइ नाज़रीन जेका डेवलपमेंट नज़र अचे पई, ओवरऑल ज़ाहिर चैलेंजिस मौजूदु आहिनि मुल्कनि जे हवाले सां। उन्हनि खे पंहिंजो कहिड़े रीति पंहिंजा कार्ड्स प्ले करणा आहिनि, पंहिंजी कहिड़ी पॉलिसी रखणी आहे, कहिड़ी पोजीशन रखणी आहे, तमामु घणी इंपॉर्टेंट हुजे थी। मूंसां गॾु प्रोफेसर मजीद चांडू साहब बि मौजूदु आहिनि, मूंसां गॾु ज्ञानचंद साहब बि मौजूदु आहिनि। ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो, मूंखे ॿुधो पिया मां? ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो, मूंखे ॿुधो पिया मां? जी ज्ञानचंद साहब, छा चवंदो समूरी सूरत हाल खे ॾिसी? ईरान इज़राइल जो 12 ॾींहंनि जो ही क्लेश, ऐं उनखां पोइ समूरी सूरत हाल उन विच में असीं उन्हनि जी हिमायत बि कईसीं, मज़म्मत बि कईसीं इज़राइल जी अगराइन जी, ऐं उनखां पोइ असीं ॾिठोसीं त हिकिड़ो सीज़ फायर जो मुआहिदो जीअं असीं ॾिठोसीं त पाक भारत
वारो जेका सूरत हाल थी ऐं उनखां पोइ हिकिड़ो सीज़ फायर मुआहिदो थियो जेतोणीकि चैलेंजिस अञा बि मौजूदु आहिनि ऐं हिन वक़्तु बि ॻाल्हि ॿोल थिए पई त जेके चैलेंजिस मौजूदु आहिनि तमामु गहराईअ सां तमामु संजीदगीअ सां पाकिस्तान खे ॾिसणो पवंदो त हुनखे हाणे पंहिंजी पोज़ीशन ऐं पॉलिसी कीअं रखणी आहे। छा चवंदो मां समूरी सूरत हाल खे वठी जेका सूरत हाल आहे उहा तमामु पेचीदा सूरत हाल आहे। पाकिस्तान इंडिया जो कॉन्फ्लिक्ट आहे ऐं हुनमें वरी सीज़ फायर थियण ॿई मुल्कनि जूं फ़ौजूं वापसि पंहिंजे पुराणी पोज़ीशन ते वञण ऐं कुझु ई वक़्त में वरी ईरान ते हमला थियण पोइ बि 10-12 ॾींहं सिलसिलो जारी थियण खां पोइ ट्रम्प जा जेके बि बयान ईंदा रहिया उनमें त हू मुकमल इसराइल जी धुर हो जिते हुननि हमलो बि करे वरितो ईरान ते। पर अजीब सूरत हाल आहे त ईरान ते हमलो बि थियो आहे ऐं उन्हनि जा जेके एटमी असासाजात आहिनि उन्हनि खे को एॾो मेजर नुक़सानु कोन्हे थियो जंहिंमें ईरान वारा चवनि था त असांजे कुझु इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु थियो आहे पर उन्हनि पावर रिएक्टर वग़ैरह खे को नुक़सानु कोन्हे थियो। तो इन सॼी मुंझाईंदड़ सूरत हाल में अमेरिका जो जेको माज़ी जो रोल रहियो आहे उन ते भरोसो कोन थो करे सघे पर ख़ासि तौर ते ट्रम्प जंहिं क़िस्म जी डिप्लोमेसी थो करे जंहिं क़िस्म जी सदारत में थियो आहे उन्हनि खां हिकिड़े पासे डील जो बादशाह पाण खे सॾाए ॿिए पासे इन क़िस्म जूं हरकतूं करे हू सॼी दुनिया जे अमन खे चैलेंज थो करे ऐं पाण वरी नोबल इनाम हासिल करण जो उम्मीदवार बि ठही थो वञे नोबल अवार्ड ऑफ पीस जो। तो इनमें कुझु बि मुमकिन आहे असांखे पंहिंजे मामलनि में तमामु एहतियात वठण जी ज़रूरत आहे। यकीनन डायलॉग खां सवाइ को रास्तो कोन्हे को ऐं डायलॉग जे माहौल ते पाकिस्तान हिन खां अॻु में डिप्लोमेसी जे माहौल ते पाकिस्तान जी का एॾी बहितर सूरत हाल न हुई। हिन कॉन्फ्लिक्ट खां पोइ ऐं जेका असांजे मुल्क में मुख़्तलिफ़ पार्टीज़ गॾिजी करे ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी नून लीग गॾिजी करे बाक़ी इदारनि खे बि एतमाद में रखी जंहिं क़िस्म जी स्ट्रेटजी ठाही आहे उनमें इकोनॉमी खे बि सहारो मिलियो आहे त उनमें असांजे जेका इंटरनेशनल डिप्लोमेसी आहे उनमें बि पाकिस्तान जो फ़ाइदो जेको उहो बहितर थियो आहे। तो इन सॼी सूरत हाल में यकीनन असांखे अञा आईंदे छाकाणि त असां उन्हनि क्राइसिस मां बहितर तरफ़ थो विया आहियूं पर क्राइसिस मां निकिता न आहिनि। इन सूरत हाल में यकीनन आउं सम्झां थो त पाकिस्तान जे लाइ जिते अपॉर्चुनिटीज़ आहिनि उते चैलेंजिस बि खोड़ सॼा आहिनि। तो उन सभिनी खे ॾिसंदे पाकिस्तान खे पंहिंजे मफ़ादनि जे लाइ स्ट्रेटेजी ठाहिणु खपे ऐं आउं सम्झां थो त हिन वक़्त में पाकिस्तान बहितर पोज़ीशन। ठीकु ज्ञानचंद साहब हिकु पासे जीअं मां ज़िक्र कयो त ज़ाहिर आहे पाकिस्तान जी ईरान जे हवाले सां जेकर असां ॻाल्हि कयूं था त नज़रियाती वापसी जो बि मामिलो आहे ऐं उनखां सवाइ बार बार जेका ॻाल्हि बि थींदी रही त अमली तौर ते हिमायत जी ॻाल्हि साम्हूं अचणु घुरिजे जेतोणीकि पाकिस्तान लफ़्ज़ी हिमायत बि कई मज़म्मत बि कई नज़रियाती वाबस्तगी पंहिंजी जाइ ते पर हीअ समूरा मामला असांखे नज़र आया ऐं पर बार बार इहा ॻाल्हि थींदी रही अमली हिमायत अॻियां बि पाकिस्तान जे लाइ ज़ाहिर आहे इहे ॻाल्हियूं अॻियां बि साम्हूं अची सघनि थियूं पर इन सूरत हाल में जॾहिं ख़ुदि पाकिस्तान खे असां ॾिसूं था त हू ॾेही फ्रंट हुजे या परॾेही फ्रंट हुजे खोड़ चैलेंजिस मौजूदु आहिनि। ख़ुदि पाकिस्तान जो जेको भारत सां मामिलो थियो ऐं हिन वक़्त ताईं भारत पंहिंजा खयल जेके बि क़दम हुआ जंहिंखे सॼी दुनिया तस्लीम करे थी त उहो ग़ैर क़ानूनी क़दम हुआ जंहिंमें पाणीअ वारो मामिलो हुजे या ॿिया मामला हुजनि उन्हनि ते अञा ताईं को स्टेप बैक न थियो आहे भारत ऐं उहे ज़ाहिर उहे चैलेंजिस बि मौजूदु आहिनि त केतिरो आसान हूंदो या ॾुखियो हूंदो पाकिस्तान जे लाइ इन सूरत हाल में पंहिंजी जेका पोज़ीशन आहे उनखे रखणु साम्हूं आणणु ऐं अमली हिमायत अॻियां हली करे बि केतिरी पाकिस्तान जे लाइ ॾुखी हूंदी छाकाणि त अमेरिका इहा ॻाल्हि बार बार वाज़े थो करे त जेकॾहिं ईरान यूरेनियम जी पैदावार ॾांहुं वियो त पोइ असीं ॿीहर हमलो करे सघूं था। असल में जेका ईरान जी अमली हिमायत जो तालुक आहे त मुंहिंजे ख्याल में अमली हिमायत मां जेकॾहिं मक़सदु असां वठूं था त असां जंग जो बाक़ाइदा हिसो थी वञूं ऐं उहो इहो मुनासिब कोन हो त पाकिस्तान इन मरहले ते उन जंग जो हिसो थी वञे जेतोणीकि इसराइल ऐं ईरान जे विच में जॾहिं जंग हुई त पाकिस्तान हिकिड़े मुस्लिम मुल्क तौर पर मुस्लिम मुल्क
खां अलावा भी हुनजे सॉवरेनिटी ते हमलो कयो हुयो, हुननि जे पंहिंजे हिकिड़ी आज़ाद रियासत ते हुननि हमलो कयो, जंहिंजे करे पूरी दुनिया में हुननि खे ईरान खे सपोर्ट मिली। असां सम्झूं था त हुनमें जेको रशिया ऐं चाइना जा तरफ़ां जेके हिमायती थी उनजो बि पंहिंजो हिकिड़ो रोल, पर जेसिताईं कश्मीर जो इशू मौजूदु आहे, जिते फ़लस्तीन जो इशू मौजूदु आहे ऐं ईरान ते जेको चवनि था तव्हां पंहिंजे पावर जे मक़सदनि जे लाइ एटमी सलाहियत हासिल नथा करे सघो, त इन सूरत में छाकाणि त ईरान असांजो पड़ोसी मुल्क आहे, असांजूं सरहदूं उन्हनि सां मिलनि थियूं, उन ते ख़तरे जी निशानी माना नेक्स्ट डोर ते असां वेठा आहियूं। तो इन सॼी सूरत में यकीनन परेशान कुन सूरत आहे ऐं उन वॾा चैलेंजिस आहिनि। जेतिरे क़दुरु इंडिया ऐं पाकिस्तान जो मामिलो आहे त इंडिया ऐं पाकिस्तान जे मामले में बि असां ॾिसंदासीं त इंडिया वापसि त पंहिंजूं फ़ौजूं घुरायूं आहिनि, पर अञा ताईं उहे इशूज़ सेटल कोन्हे थिया। ख़ासि तौर ते जेके पुराणी पोज़ीशन ते अचूं त पाणी वारो जेको इशू आहे, पाणी हुननि जो बंदि करणु ईअं सम्झो त सॼे पाकिस्तान जी शहर कटण जे बराबरि थी वेंदो, छाकाणि असांजी एग्रीकल्चर कंट्री जी इकोनॉमी सॼी एग्रीकल्चर ते आहे ऐं एग्रीकल्चर खे थ्रेट जेको आहे उहो पूरे पाकिस्तान खे थ्रेट आहे। तो इन सॼी सूरत हाल में यकीनन एटमी मुल्कनि जे विच में जंग करणु को अक़लमंदी जी ॻाल्हि कोन हूंदी, पर डिप्लोमेसी में एक्टिवली जंहिं तरह सां बिलावल भुट्टो साहिबु हिकिड़े वॾे डेलीगेशन सां गॾु विया आहिनि ऐं सॼी दुनिया खे ॿुधायो अथनि त एक्चुअल मसइलनि जी कहिड़ा आहिनि, उन्हनि जो हल कीअं थो कढी सघिजे। त असांखे इहा डिप्लोमेसी एक्टिवली असांखे प्रोएक्टिव थी करे डिप्लोमेसी में वञणो पवंदो ऐं दुनिया खे ॿुधाइणो पवंदो त हू इंडिया ते प्रेशर डेवलप कनि त हू कंहिं बि जंग वारी सूरत हाल में टिपो ॾियण जे बदिरां जेके ग्राउंड ते हक़ीक़तूं आहिनि, जेके इंटरनेशनल लॉज मुताबिक़, जेके यूनाइटेड नेशंस जे रेज़ोल्यूशन्स मुताबिक़ इशूज़ आहिनि, उन्हनि ते इंडिया पंहिंजे पोज़ीशन खे रिविज़िट करे उन्हनि ते अमल करण जे लाइ दुनिया ते प्रेशर विझे। कश्मीर ते जेके रेज़ोल्यूशन आहिनि उन्हनि ते इंडिया अमल करे, जेको ट्रीटी आहे असांजो वाटर ट्रीटी आहे उन तक असांखे पाणी मिलणु खपे। जेसिताईं इहे मामलात मौजूदु हूंदा तेसिताईं पाकिस्तान ऐं इंडिया हिक ॿिए जे साम्हूं मुंहिंजे ख़्याल में हथियार बंद तौर बसि हिक ॿिए जे साम्हूं हूंदा। तो जंग ऑप्शन कोन्हे, पीसफुल हल जे लाइ, पीसफुल रेज़ोल्यूशन जे लाइ यकीनन असांखे डायलॉग तरफ़ वञणु खपे ऐं इंटरनेशनली बहितरीन डिप्लोमेसी तरफ़। ठीक, ज्ञानी साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा आहिनि। प्रोफेसर मजीद चांड साहब, आख़िरी फाइनल कॉमेंट अवां जो त समूरी सूरत हाल जंहिंमें पाकिस्तान जी पोजीशन, पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी छा हुजणु घुरिजे, छा सूट करे थो पाकिस्तान खे समूरी सूरत हाल में? ॾिसो, पाकिस्तान जे फॉरेन पॉलिसी जे खे ॾिसूं था त पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी हिकिड़े बहितर डायरेक्शन ॾे वञे पई। उन में उहा आहे त असां हिन पूरे ख़िते में हिकिड़ी पंहिंजी मिलिट्री हैसियत मंझराई आहे, जेका पोइ जंग लॻी, जेको कॉन्फ्लिक्ट थियो ऐं उन खां पोइ जेको ईरान ते हमिलो थियो त उन में सिक्योरिटी काउंसिल में असां मुकमिल तौर ते उन पंहिंजे हिकिड़े पाड़ेसरी मुल्क सां बीठल हुआसीं ऐं उन खां पोइ गॾु उन सां असां इन इंटरनेशनल लॉ ऐं जे मुताबिक़ बि बीठल हुआसीं त हिकिड़ो सावरन स्टेट आहे, इंडिपेंडेंट स्टेट आहे। ऐं ख़ुदि जेको आहे तव्हां ॾिसो त उन में प्रेसिडेंट ट्रंप उहो बैकफुट ते हलियो वियो त इहो पॉलिटिकली चवण ई ग़लति आहे त रिजीम चेंज थिए, पर हिननि का डेवलपमेंट न कई आहे। इहो उन्हनि जो अंदरूनी मसइलो आहे त पाकिस्तान हिकिड़ी जेका बि हींअर पता जेके खेॾे पियो उहे मुंहिंजे ख़्याल में त इहे प्रॉपर आहिनि ऐं प्रॉपर ई असां उन ते हिकिड़ी असां वटि मुख़्तलिफ़ आइडियोलॉजीज़ जा माण्हू, मुख़्तलिफ़ जेको आहे सो मकतब फ़िक्र जा माण्हू इहो ज़रूरु क्रिटिसाइज़ कंदा, पर जेकॾहिं न्यूट्रल थी ऐं हिकिड़ो ॾिसूं त पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी हींअर हले पई त असां पंहिंजे अरब मुल्कनि सां बि गॾु आहियूं, असां ईरान खे बि अख़लाक़ी सपोर्ट मदद ॾियूं वेठा आहियूं, डिप्लोमेटिक मदद ॾियूं वेठा आहियूं। साॻे वक़्तु असां दुनिया खे ॿुधायूं था, सिक्योरिटी काउंसिल खां वठी UN खां वठी मुख़्तलिफ़ फोरम्स ते त पाकिस्तान सां जेका ॾाढ आहे भारत जी, उहा ॾाढ उन जे लाइ तव्हां जेके इंटरनेशनल पावर्स आहियो, इंटरनेशनल इंस्टीट्यूशन्स आहियो, तव्हां इन्वॉल्व थियो ऐं असांजो हीउ मसइलो हल करायो, न त इहो रीजन में हिकिड़ो जेको आहे सो जंग जी सूरत बि थी सघे थी ऐं रीजन जी जेको आहे अमुन खे बि ख़तरो आहे।
त पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी ते भली क्रिटिसाइज़ हर माण्हू जो इंडिपेंडेंट आहे ओपिनियन, पर एज़ अ स्टूडेंट ऑफ जेको आहे सो फॉरेन पॉलिसी मां हुनखे चवंदुसि त असां डायरेक्शन जेका असांजी आहे उहा सही रुख में आहे ऐं सही जेको आहे सो वक़्त ते ख़ासि तौर ते हिन पाकिस्तान इंडिया कॉन्फ्लिक्ट में ऐं इसराइल इंडिया ईरान कॉन्फ्लिक्ट में असां पंहिंजा पता बहितर नमूने सां जेको आहे सो खेॾिया आहे। वरी महिरबानी माजी चांडू साहब, ज्ञानचंद साहब, नाज़रीन जी आर बलूच साहब सां गॾु मौजूदु हुआसीं। अवां एक्सपर्ट्स जी गुफ्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।